सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो थे सभी इंसान का चोर डाकू सब वेठा तो चोरन जो सरदार पे वेठो तो भगत साहब कर्म कांड ते ॻाल्हायो पाए हुन चयो हिन कर्म सां हे फल मिलंदो, हिन सां चङाई थींदी, मंदाई थींदी, हिन सां हे पाप लॻंदो, हे पुण्य थींदो। मुंहिंजे हिसाब चवंदो पए आयो मुंहिंजे चोरनि जे सरदार खे लॻो त शायदि भगत साहब मूंखे सम्झाए थो। ऐं जॾहिं भक्ति पूरी कई भगत साहब खे चए साईं कोई अहिड़ो पाप कोन्हे जेको मां कयो न हुजे, कोई अहिड़ो ग़लति कमु न हुजे जेको मां कयो थियो न हुजे, त मां इन पापनि खां कीअं छुटां। तॾहिं भगत साहब चयो बसि सवलो कमु आहे, हिकु दफ़ो तूं सभु पाप छॾे ॾे जेके बि आहे ऐं को तौबा कर। पापनि जी तौबा हूंदी आहे, वरी उहो पाप न थियणु खपे ऐं पोइ अच। ऐं हुन बि तौबा कई। जॾहिं राडकी साहब में आयो रही नेम ध्यानु सिमरन जाप कंदे तव्हांजो उहो एतिरो बहितर थियो। जॾहिं पंहिंजे घर वियो जेको सभिनी खे लुटींदो सभिनी खे सताईंदो उहो सॼे शहर में चङो इंसान बणिजी वियो, सभु सां चङो व्यवहार थियो। ऐं आख़िर में मिट माइट दोस्त सभु घुराए करे चए हाणे जेको संसार में कयो उहे मुंहिंजा कर्म सां पूरा थिया ऐं हाणे मूंखे सचे साईं जो सॾु थियो आहे, हाणे संसार में तरी करे पार थो वञा, हाणे मालिक सां थो मिलां। ऐं सभु को मोकिलाए मालिक जो नेम ध्यान में वेही करे जवान वेंदो रहियो, वञी करे मालिक ताईं पहुतो। तंहिंजे करे असांखे जीवन में बणजण जो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण खे थोरो बहितर करे छॾियो। ऐं कॾहिं बि जंहिं वक़्तु बि कंदासीं मालिक जी रहमत असांखे सदाई मिलंदी आहे, सिर्फ़ु असांजो विश्वास चङो हुजे। पर असां इंसाननि खे इहा चीज़ यादि रखणु खपे, असां सिर्फ़ु इंसान न, असां 84 लख जूणियुनि जो मजमूओ आहियूं। कोई भी चीज़ असांखे काॾे बि वठी वञी सघंदी आहे, कोई भी जीवन असांखे कुझु बि खाराए सघंदो आहे, कोई भी चीज़ कुझु बि सही कमु करे सघंदो आहे, कोई भी चीज़ कुझु बि ग़लति कमु कराए सघंदो आहे। जेका चीज़ उजागर थींदी असां तहिड़ा थींदासीं। जेकॾहिं शेर उथंदो त पोइ इहो पंहिंजी बहादुरी ॾेखारींदो, कंहिंखे बि चिराए फाड़ाए रखी छॾींदो। जेकॾहिं कोयल अंदरि मुंहिंजो जाॻंदी एतिरो मिठो ॿोलाईंदी जे असां सभु कुझु ओतिरा बहितर थींदासीं जंहिंजो को अंदाज़ न आहे। ऐं जेकॾहिं कुझु ग़लति ॻाल्हाईंदासीं त कुते वांगुरु भौंकणु शुरू थी वेंदो। इन करे सॼी इंसान सां भेंट सिर्फ़ु इंसान सां न थींदी आहे, सभिनी जूणियुनि सां थींदी आहे। कॾहिं शेर सां, कॾहिं हाथी सां, कॾहिं कुते सां, कॾहिं घोड़े सां, कंहिं सां बि असांजी भेंट सभु सां थींदी रहंदी आहे। छाकाणि त सभु असांजे अंदरि में ऐं सभु पंहिंजो पंहिंजो कमु करे रहिया हूंदा आहिनि, पर असां सभिनी खे संभालणो हूंदो आहे। इन करे सत्संग जो मक़सदु हूंदो आहे, उन सचे साईं जी दामन में अचण जो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं। इहे सभु चीज़ूं थींदियूं रहंदियूं, लेकिन असांखे पंहिंजो पाण खे संभाले करे हलणो आहे। ऐं संभालण जो मौक़ो दुख ऐं सुख ॿिन्ही मौक़नि ते ईंदो आहे। असां सुख में बि ख़ुशी में बि असांजा पेर फिरकणु शुरू कंदा आहियूं, ऐं तकलीफ़ में बि असांजा पेर फिरकणु शुरू कंदा आहियूं। ऐं ॿई मौक़ा ठोकर जा हूंदा आहिनि। उहो ठोकर जी हूंदा आहिनि। दौलत लफ़्ज़ इस्तेमालु कंदमि, दौलत लफ़्ज़ खे कॾहिं ॿिनि अखरनि जो बणिया दौलत। चयो वेंदो आहे दौलत जॾहिं ईंदी आहे त साम्हूं लत मारींदी आहे, इंसान जो कंध मथे वेंदो आहे, अहंकार में एॾो भरिजी वेंदो आहे भई मां जहिड़ो को आहे ई न। तंहिंजे करे पहिरीं लत साम्हूं हणंदी आहे ऐं वरी जॾहिं वेंदी आहे त पोइ लत पुठी में हणंदी आहे। ऐं वेंदे वेंदे अहिड़ी हालत करे वेंदी आहे जो इंसान कंध न खणी सघंदो आहे, चेल चेबी करे सघंदी आहे, पोइ कदम कदम ते ठोकर खाईंदी आहे। तंहिंजे करे ॿई लतूं चङियूं कोन्हे दौलत जो। उनजो जेकॾहिं दौलत सां अहंकार पैदा थिए तॾहिं बि ऊंधो करे सटींदी, ऐं जेकॾहिं
जॾहिं अहंकार आयो आई सभिनि खे सतायोसीं, ॿी लत जॾहिं पोयों हणंदी आहे तो कदम कदम ते ठोकर मिलंदी आहे। कई त रहम बि कंहिंखे कोन भई उन वक़्तु जॾहिं हुयो छा पए कए, हाणे छा कंदो, रहम बि कोन्हे ईंदो, ॿी लत बि ॾुखी थी।